खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। अवां सभिनी खे भलीकार ऐं हक़ मौजूद। उम्मीद कयां थी तव्हां ख़ुशि हूंदो। ॿ ॾींहं अवांजा तमामु सुठा गुज़रिया हूंदा, छो जो वीकेंड हुयो ऐं लाज़िम आहे तव्हां काॾे न काॾे विया हूंदो, पंहिंजी फैमिली सां गॾु उन्हनि ज़बरदस्त ॾींहंनि खे इंजॉय कयो हूंदो। ख़ैर, ॿारनि जा एग्ज़ाम्स बि थियण वारा आहिनि, सो अवां सभिनी ॿारनि खे गुड लक। असांजूं नेक तमन्नाऊं तव्हां सां गॾु आहिनि त तव्हां एग्ज़ाम में पास थियो, पंहिंजे पेरेंट्स जो, पंहिंजे टीचर्स जो नालो रोशन कयो। ऐं हिकिड़ी वॾी ॾुख जी, वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि मूंखे ख़बर पई, जेका मां चाहियो त छो जो मीडिया जो ज़मानो आहे ऐं अवेयरनेस पहुचाइणु असां सभिनी जी ज़िम्मेदारी आहे, त हिकिड़ी ॾाढी ॾुख जहिड़ी ख़बर मुंहिंजे समातुनि सां टकराई, सोचो तव्हां सां शेयर कजे। उहा ख़बर इहा हुई त अॼुकल्ह असांजे मुस्तक़बिल खे, फ्यूचर खे, यानी कि असांजे जेके ॿार आहिनि, ईंदड़ जेका जनरेशन आहे, उनखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई पई वञे। पहिरियों टारगेट ते यूनिवर्सिटीज़ हुयूं, उनखां पोइ कॉलेजिस हुयूं ऐं हाणे टारगेट आहे स्कूल। ख़ासि करे जेके नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि खे ड्रग्स ॾिनी पई वञे, डिफरेंट चॉकलेट्स ऐं डिफरेंट कैंडीज़ जे शक्ल में। सो काइंडली प्लीज़ जेकॾहिं हिन महिल पेरेंट्स मूंखे ॾिसनि पिया त अवां पंहिंजे ॿारनि खे इहा ॻाल्हि ज़रूरु बावर करायो त कंहिं बि अजनबी माण्हू खां का बि शइ वठी न खाइनि, छो जो उन में लाज़िम आहे जॾहिं ॿारु हाणे ड्रग जो आदी थी वेंदो, नशे जो आदी थी वेंदो, त असांजो मुस्तक़बिल त उअं ई बर्बादु आहे न। सो इन करे पंहिंजे ॿारनि खे प्यार सां, नरमी सां ऐं तरीक़े सां मां सम्झायो त कंहिं बि माण्हू खां न वठे। ऐं ॿाहिरों जी काई बि शइ तव्हां कोशिशि कयो त ॿार खे न ॾियो। घर में जेके शयूं तयारु करणियूं आहिनि तव्हां तयारु कयो, छो जो तव्हांजी मामूली लापरवाही तव्हांजे ॿारनि जी ज़िंदगी खे ख़तरे में विझी सघे थी। सो इहा हिकिड़ी अहम मालूमात हुई, मां सोचियो तव्हां सां शेयर कयां ऐं उमेद कयां थी तव्हां हिन ॻाल्हि खे ज़रूरु पंहिंजे ज़हन नशीं कंदो ऐं ज़रूरु तव्हां पंहिंजे ॿारनि जी ज़िंदगी जो फ़िक्रु कंदो ऐं पंहिंजे ॿारनि जे लाइ सोचींदो। उनखां अलावा स्कूल जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि बि पंहिंजे तौर ते इन हवाले सां कोशिशूं कयूं आहिनि, पर हुकूमत जे तरफ़ां अञा को ख़ासि असांखे रिएक्शन नज़र कोन आयो। सो अलाह करे त हुकूमत जे कननि ताईं बि इहा ॻाल्हि पहुची वञे, हुकूमत बि इन हवाले सां को एक्शन वठे, छो जो इहे शयूं आहिनि जेके लाज़िम आहे जंहिं मुल्क जो फ्यूचर तबाह थींदो, जंहिं मुल्क जो मुस्तक़बिल जेके नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि उहे तबाह थींदा, लाज़िम आहे हिकिड़ी कंट्री, हिकिड़ी स्टेट त पाण ई वीक थी वेंदी। सो असांखे पंहिंजे मुस्तक़बिल खे बचाइणो आहे। उनखां पोइ अॼुकल्ह जेका अफ़रा तफ़री आहे, अॼुकल्ह जो माहौल एतिरो ख़राबु थी वियो आहे, हर कोई माण्हू सम्झे थो त बसि मां आहियां, मूंखां सवाइ केर बि कोन आहे। त असां वटि सूफ़ी नज़रियनि जी ऐं सूफ़ी थॉट्स जी ॾाढी घटिताई आहे। हाणे तव्हां पाण इन ॻाल्हि खे महसूसु कंदा हूंदो त मामूली ॻाल्हि ते असां कीअं हिक ॿिए सां झेड़ो कयूं था, विड़ी था पऊं। इन सभिनी शयुनि खे कंट्रोल करण जे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे ज़हननि में पॉज़िटिविटी आणियूं। ऐं पॉज़िटिविटी कीअं आणे सघूं था, जॾहिं असांजे अंदरि सब्र ईंदो, जॾहिं असांजे अंदरि तहमुल ईंदो। इहे शयूं कीअं अची सघनि थियूं, इहो हिकिड़ो अहिड़ो क्वेश्चन आहे जेको तव्हां सभिनी खे पाण खां करणु खपे। ईअं अची सघनि थियूं त जॾहिं तव्हां सूफ़ियुनि जी ॿोली ॻाल्हायो, सूफ़ियुनि जे उन्हनि थॉट्स खे पंहिंजे ज़िंदगी में जॻह ॾियो। ऐं ख़ासि करे अॼुकल्ह हिकिड़ी ख़ुशाइन ॻाल्हि आहे त असांजी जेका यूथ आहे, ख़ासि करे नौजवान तबिको आहे, पहिरियों त आइटम नंबर जे पोयां हुया ऐं हाणे अलाह जो शुक्र आहे त उहे हक़ीक़त ॾांहुं वापसि आया आहिनि। हक़ीक़त आहे सॉफ्ट म्यूज़िक, जंहिंखे असां वाक़ई रूह जी ग़िज़ा चऊं था, ऐं सूफ़ी म्यूज़िक जंहिंमें को न को पैगाम मिले थो, का न का ॻाल्हि आहे, को न को लेसन आहे। सो उन म्यूज़िक ॾे हाणे असांजी यूथ आई आहे ऐं इहो ई कारण आहे त जेतिरा बि असांजा सूफ़ी फ़नकार आहिनि, सूफ़ी सुंग आहिनि, उन्हनि खे हाणे पज़ीराई मिले पई। त इहा मुंहिंजे ख़्याल में त असां सभिनी जे लाइ हिकिड़ी ख़ुशाइन ॻाल्हि आहे, छो जो हीअ सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे ऐं हिते जेकॾहिं सूफ़ियुनि जो क़दुरु न कयो वेंदो त पोइ भला किथे कयो वेंदो। सो मां चाहींदसि बग़ैर कंहिं इंतज़ार जे, बिना कंहिं देर जे ऐं वक़्त खे ज़ाया किए उन्हनि मौज़िज़ महिमाननि सां मुंहिंजी मुलाक़ात करायां जेके ख़ासि वक़्तु कढी हिन प्रोग्राम में आया आहिनि। ऐं माशाल्लाह हिकिड़ो सूफ़ी सुंग आहे ऐं उन जो तालुक़ु मरहूम मोहतरम उस्ताद जमालुद्दीन साहिब जन सां आहे ऐं तमामु बहितरीनु माशाल्लाह सूफ़ी फ़नकार पंहिंजे दौर जा रहिया आहिनि। ऐं उन्हनि जे लाइ असां दुआ कयूं था त अलाह साईं उनखे जन्नतुल फ़िरदौस में आला मुक़ाम अता फ़रमाए, उनजी मग़फ़िरत फ़रमाए। ऐं ॿोबी स्टेशन ज़िला सांगड़ सां सभिनी हिन पूरे सुंग जो तालुक़ु आहे। सो मां चाहींदसि त सभिनी जा मां नाला खणी वञा। ऐं माशाल्लाह हिन सभिनी खे जेको लीड करे पियो फ़नकार उहो आहे फ़क़ीर बरकत जमाल। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद अव्हांखे भलीकार चवंदासीं। ऐं अव्हांजो साथी मौजूदु आहे सोनू फ़क़ीर। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद अव्हांखे भलीकार चवंदासीं। हुसैन बख़्श साहब मौजूदु आहे, लख थोरा मांजा, अव्हां बि हिते मौजूदु आहियो। ऐं उस्ताद अला बख़्श मौजूदु आहे बेंजो ते। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद। ऐं हिन पासे ॾे व्यूवर्स अव्हांखे ॿुधाईंदी हलां त अनवर अली मंगणहार मौजूदु आहे ढोलक ते। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद। ऐं उनखां पोइ उस्तादनि जो उस्ताद आसिफ़ अली साहब मौजूदु आहे। सो अस्सलाम वालेकुम खान साहब, आपको भी वेलकम कहते हैं। बहुत शुक्रिया कि आप हमेशा हमारे साथ मौजूद होते हैं। सो व्यूवर्स,
बाक़ाइदा कलाम ऐं कचहरी खे असां अॻिते वधाईंदासीं पर ज़रूरी आहे त हिते हिकिड़ो ब्रेक पर थो वञे छो जो जॾहिं बि को सुठो कमु कयो वेंदो आहे थोरो इंतज़ारु ज़रूरी आहे सब्र जो समर ॾाढो मिठो आहे सो थोरो इंतज़ारु कयो असां ते एतबार कयो मिलूं था ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूअर्स वादे जे मुताबिक़ हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं सो प्रोग्राम खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं ऐं जेको सूफ़ी सुंग असां सां गॾु मौजूदु आहे उन सां असां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं ऐं कलाम बि ॿुधंदासीं पर अव्हांखे ॿुधाईंदी हलां त नेस्ले एवरीडे जी चांहि आहे ऐं अधु त तयारु थी चुकी आहे ऐं कुझु वरी असांखे हिकिड़ो हमेशह जंहिंजी कैफ़े ते असां ईंदा आहियूं सो उहो असांखे पचाइणु सेखारींदो असां सां गॾु मौजूदु आहे के अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम होश आहियो के अल्हम्दुलिल्लाह अॼु लेट थी तो खीर वारो पुराणो कोन हुयो वो विड़ी पियो हिकिड़ो त 80 रुपया किलो खीर ॾे ॿियो अधु विझे पाणी मूं चयो तुंहिंजो खीर असांखे न खपे असां वटि खीर पंहिंजो आहे न वाह 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 कहिड़ो आहे नेस्ले वारनि जो खीर आहे ही 10 रुपए में असां चांहि जा 3 कोप तयारु करे छॾियो हाणे त हुननि 20 रुपया वारो बि कढियो आहे जेको 6 कप तयारु थियो वञनि हलिया वाह वाह अॼु पोइ ॾिसो ॿई इस्तेमालु कजो ठीकु आहे महिमान घणा आहिनि असां वटि ऐं महिमाननि जे लाइ सफ़ा कड़क दमदार चांहि जेका नेस्ले एवरीडे जी तयारु थींदी आहे न उहा तयारु कजो बिल्कुलु बहितरीन चांहि तयारु थो कयां हाणे जो हाणे महिमाननि खे ॾियूं था महिमान बि परे खां आया न सही अच्छा के घर वठण जो आहे इरादो को हाँ घर पे बिल्कुल घर तो होने लाज़मी है ना घर न हो तो मानू रोड ते थोड़ी सुमंदो घर वठण लाज़मी ताके खबर है अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर आहे सुपर लग्जरी अपार्टमेंट आहे ता वठी सको था बिल्कुल वठंदासूं ऐं इन जो थोड़ो असांखे ॾस ॾिजो यो कीअं था ॾियनि पैसा न वैसन में सहूलियत आहे या न आहे बिल्कुल आहे सहूलियत सभ खां वॾी ॻाल्हि ख़बर अथव के छा आहे मनी बैक गारंटी आहे जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि नथी वणे 2 सालनि जे अंदरि तव्हांखे पूरा पैसा मोटाए ॾींदा पो तो भलो आहे न पो इन सां ॻाल्हाइजो मूंखे हा तव्हांखे नंबर बिल्कुलु स्क्रीन ते नज़र ईंदा आहिनि वेबसाइट्स बि आहिनि तव्हां इंटरनेट ते बि सर्च करे सघो था ठीकु आहे ऐं उन खां पोइ सभ खां वॾी ख़ासि ॻाल्हि आहे स्पोर्ट्स क्लब आहे ऐं सुपर लग्जरी अपार्टमेंट्स आहिनि लिफ्ट जो बहितरीनु इंतज़ाम आहे तव्हांखे महिनत करण जी का ज़रूरत न पवंदी इन खां अलावा हर उहा फैसिलिटी जेका हर इंसान खे ज़रूरत हूंदी आहे उहे सभई शयूं आहिनि ऐं वॾी ॻाल्हि के ख़बर अथव छा आहे जी जी शॉपिंग मॉल बि आहे वाह 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 पोते नेस्ले एवरीडे वारनि जो खीर बि सवलो मिलंदो उते ई हिकिड़ो ढाबो बि खोलींदासूं न पर तव्हांजे जेके खीसे में पैसा जमा कंदा उहे ख़तम बि थींदा हा उहो वरी कीअं छो त तव्हांजी ज़ाल हर 2 मिंटनि खां पोइ हेठि बीठी हूंदी हा इहो मसलो आहे पर फ़ाइदो आहे न परे न वञिणो पवंदो तव्हांखे ॻोल्हणो न पवंदो भाड़ो त बचंदो न हा इहा ॻाल्हि आहे सो व्यूअर्स इहे सभई फ़ाइदा आहिनि ऐं अव्हांजे पंहिंजे शहर हैदराबाद में आहे सो जेकॾहिं तव्हां बुकिंग कराइणु चाहियो त हिन साल जो स्टार्ट आहे तव्हां बुकिंग कराए सघो था ईअं न थिए जो देरि थी वञे ऐं पोइ वरी हथ मलींदा रहिजी वञो त हे असां बुकिंग न कराए सघियासीं सो बुकिंग करायो ऐं इंफॉर्मेशन जे लाइ वधीक अव्हां इंटरनेट ते विज़िट करे सघो था वेबसाइट्स आहिनि अब्दुल्ला स्पोर्ट्स टावर जूं ऐं अव्हां उते वधीक जेके डिटेल्स आहिनि अव्हांखे उते मिली वेंदियूं सो इहे कम जूं ॻाल्हियूं त थी वियूं पर असां सां गॾु जेके महिमान आहिनि उन्हनि सां असां कचहरी कंदासीं पर मां चाहींदसि आगाज़ कलाम सां थी वञे सो आगाज़ी कलाम कहिड़ो ॿुधाइणु चाहींदो दरगाह मंठार फ़क़ीर जे सुजान नशीन फ़क़ीर मोहम्मद बशीर ज़ामिन जो कलाम आहे हिते हाणे ॼाण छा ॼाण निरालो शान सूफ़ीअ जो वाह वाह अकुल जी इजाज़त न आहे उहो मैदान सूफ़ीअ जो वाह हिन महिल मौजूदा कंडीशंस जे मुताबिक़ आहे शाइरी माशाल्लाह सो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह
जो समर खयाऊं साण जमाल फकीर जन खे जमाल फकीर जन खे कान्हे कंहिंजी काण मोहब्बती मेहरान लज़े मंझ लंघे विया सूफी चइजे उनखे जेको कीनो कीन रखन ज़िक्र कन ज़ात जो अला बिल खाली दम खण ज़ाहिर शरीयत बातिन शरीयत जा जेके अमल अदा कन जमाल फकीर जिन कॾहिं कज़ा को अल्फ अवेड़ा रह इश्क वाला कोई पैर दिलावर पावे सोज वाले बद सहरे सिरते जड़ा विच मैदान ते आवे जान निसार करे जा जल्दी पिछ अनल हक अलावे हो अली मोहम्मद खेलिए बिरहे दी बाजी पिछ सूफी नाम सलावे हिते अणजान छा जान ओ हिते अणजान छा जान ओ निरालो शान सूफीअ जो हिते अणजान छा जानन निरालो शान सूफीअ जो हो अकुल जी जाए कुछ नाहे हो अकुल जी मैदान सूफीअ जो हिते अणजान छा जान ओ हिते अणजान छा जान ते रहन मोहकुम हो हकीकत हाल में हर दम शरीयत ते रहन मोहकुम हो हकीकत हाल में हर दम हो तरीक़त जी तलब जन खे हो तरीक़त जी तलब जन खे हो मारफत मान सूफी जो
सूफीअ जो ओ हिते अणॼाण ओ हिते अणॼाण न्याय पाण जो जे ओ हल नथा हक़ ते हरदम ओ हल नथा हक़ ते हरदम ओ ॿुधण जो ई आहे ज़ामिन ओ ॿुधण जो ई आहे ज़ामिन इहो ऐलान सूफीअ जो ओ हिते निरालो शान सूफीअ जो ओ अकुल जी जाइ नाहे ओ अकुल जी जाइ नाहे इहो मैदान सूफीअ जो बाक़ी हाणे ॼाणनि खे न आहे ख़बर त सूफ़ीज़म छा आहे माशाल्लाह बहितरीन कलाम बहितरीन सिलेक्शन ऐं मौजूदा जेका सूरत हाल हले पई उन जे मुताबिक़ त सभ खां पहिरियों त तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदसि छो जो माशाल्लाह हिकु त तव्हांजो पूरो घराणो सूफ़ी ऐं माशाल्लाह जिन जा तव्हां फर्ज़ंद आहियो मोहतरम उस्ताद जमालुद्दीन साहिबु सो पंहिंजे दौर जो तमामु वॾो सूफ़ी गाए सो तव्हांखे इहो रंग कीअं लॻो बाबा मां विरासत में मिलियो बाबा सां या नंढपिण खां ई हिकिड़ो नंढपिण खां जेको आहे सो मूं 82 में पंहिंजो पास कयो पोइ ज़ारिया जिथे घर में सिखिया आहे त जो घर जो इहो ख़्यालु हूंदो पोइ बाबा साईं जो ख़्यालु हुयो हिकिड़ो जेको आहे हिकिड़े मां माशाल्लाह सां बाबा साईं 5 भाइर आहियूं 5 आहे माशाल्लाह पोइ बाबा साईं मां वॾो मां हुयुसि पोइ बाबा साईं बचपन खां वठी मूंखे पाण सां गॾु खयों मां सूंघ में बाबा साईं जे पोयां ॻाईंदो हुउसि ठीकु अच्छा इन खां अलावा तव्हांजा जेके भाइर आहिनि उहे छा कंदा आहिनि मूंखां नंढो ॿियो नंबर जेको आहे सो डॉक्टर आहे टियों नंबर वकील आहे ऐं चौथों नंबर एजुकेशन डिपार्टमेंट में सर्विस आहे ऐं 5 नंबर डॉक्टरी पढ़े पियो माशाल्लाह मतिलबु हिकिड़ी तमामु वॾी पढ़ी लिखी फैमिली आहे जी, जी। असां इहो सुवाल इन करे कयो छो जो ज़रूरी न हूंदो त जेकॾहिं पीउ हिकिड़ो कमु करे पियो त औलाद बि साॻी न मां बि पढ़ियल लिखियल आहियां मां बीए मुंहिंजी मां एजुकेशन डिपार्टमेंट में उस्ताद आहियां हेडमास्टर आहियां तमामु बहितरीन सो इन करे मां चयो त हीउ सूफ़ी रंग तव्हांखे कीअं लॻो छो जो हिकिड़ी इन रंग में रंगजण हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे इनखे जेसिताईं तव्हां सम्झो नथा तेसिताईं तव्हां इन में नथा रंगी बिल्कुलु पहिरीं त पाण खे सम्झणु खपे तॾहिं त सभ खां वॾी ॻाल्हि आहे तव्हां हिन कलाम में ज़िक्र बि माशाल्लाह शाइर मोहतरम जेको हुयो उन्हनि ज़िक्र कयो हुन शाइरी में त पाण खे सम्झण ई सभ खां वॾी ॻाल्हि आहे त तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं शौक़ु जाॻियो बसि असां बि नंढे हूंदे खां ई फ़क़ीर साईं सां गॾु रहिया फ़क़ीर जमालुद्दीन साईं मुंहिंजो मामो आहे ऐं उन सां गॾु रहियासीं बसि सोबत में हिकिड़ो थी वियो सही ऐं हीउ पूरो तव्हांजो जेको सुंग आहे इहे सभु पाण में सौट मां साथी आहे जी जी माशाल्लाह पंहिंजे वारो जेको मूंसां गॾु आहे इहो अलाह बश इहो ख़ासि कयल ई आहे बाक़ी सभई हिकिड़ी फैमिली जा आहियूं बाक़ी सभु हिकिड़ी फैमिली जा आहिनि पर हाणे त लाज़िम आहे तव्हांजे फैमिली जो सभ खां वॾो हिसो आहे छो जो बैंजो वॼाइणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं मूंखे ख़बर आहे त हिन जे तारुनि सां खेॾणु एतिरो आसान कोन आहे पर माशाल्लाह एतिरी महारत सां वॼाए थो त हाणे त तव्हांजी फैमिली जो ई हिसो हूंदो सभ खां वॾो हिसो ज़बरदस्त इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे अच्छा जेके तव्हांजा वरी ॿार आहिनि तव्हांजो जेको नस्ल आहे उनखे बि शौक़ु आहे मुंहिंजा 4 पुट आहिनि बाबा साईं आख़िरी जॾहिं विसाल पिया कनि मूंखे ॿुधायो त बाबा हिकिड़ो पुटु तूं विरागी कजां सिर्फ़ु हिकिड़ो अच्छा हा जीअं इहो सिलसिलो छो असांजो ख़ानदानी आहे ॾाढा साईं बि ॻाईंदा आहे मिस्री फ़क़ीर माशाल्लाह वरी बाबा वरी मां ऐं असां चइनि भाइरनि सिर्फ़ु मां ॻाईंदो आहियां ऐं मुंहिंजनि पुटनि में वरी हिकिड़े खे ऐं सेखारियां पियो अच्छा हिकिड़े खे सेखारियो पियो बाक़ी जेके बाक़ी पढ़नि पिया उहो जेको सेखारियां पियो उहो बि पढ़े पियो ठीकु ज़बरदस्त इहा बि सुठी ॻाल्हि आहे के तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो न मुंहिंजे ख़ानदान में त केर बि फ़क़ीर कोन्हे ॻाइण सां न न ही जेको कलाम तव्हां ॿुधो उहो कीअं लॻो मां इहो उहो त माशाल्लाह हे मुंहिंजे ॻोठ जा ई आहिनि ऐं मां हिननि सां पुराणो वाक़ुफ़कार आहियां हा बिल्कुलु बिल्कुलु हिन जो वालिद जो शहर जा आहियूं जो लॻो बि गॾी पई आहे सुठो दोस्त हुयो जमालुद्दीन फ़क़ीर साहिबु उन असांजूं शादियूं मुरादियूं सभु ॻायूं आहिनि
ऐं बहितरीन ॻाइणो हुयो उतां छो न ॻाइण ओ चवंदो न मां जल्दी कराची भॼी आयुसि हे अञा उते ई हुया चङो जेको थींदो आहे उहो सुठे जे लाइ थींदो आहे चांहि काथे पहुती चांहि बिल्कुलु महिमान तयारु आहे। वीचारा इंतज़ार में वेठा आहिनि त नेस्ले एवरीडे जी चांहि पियूं असां बिल्कुलु बिल्कुलु चांहि तयारु पई थिए ऐं चांहि खे ज़ाहिर शौक़ सां ठाहिबो त सुठी ठहंदी न ठीक अच्छा कीअं ठाहिबी छो जो मूंखे त हाणे मां त ख़ैर सिखी वई आहियां हाणे ठाहिण चांहि सफ़ा सवली आहे जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे था ॿुधायूं त पहिरीं पाणी विझिबो ठीक पाणी गरम करण खां पोइ पती विझिबी सही पती विझण खां पोइ खंडु विझिबी हस्बे ज़ाइका जंहिंखे जेतिरी खंडु खपे ओतिरी विझिबी मिठी खपे त मिठी उन खां पोइ तव्हांजे 3 कप था ठाहियो त हिकिड़ो छाशे अगरि जे तव्हां 6 कप था ठाहियो त उन जो वरी 20 रुपए जो हिकिड़ो छाशे सही जे तव्हां वटि 20 रुपए वारो न आहे 10 वारा 2 छाशे चांहि नेस्ले जी तयारु ऐं जेकॾहिं 12 खपनि त 20 रुपए वारा 2 विझो 2 विझो गरमा गरम चांहि तयारु थी वेंदी आसान चांहि सही इहा बि सुठी ॻाल्हि आहे जो माशाल्लाह तव्हां कम से कम चांहि त सेखारियो था न त यकीन कयो न त अक्सर मर्दनि खां जेकॾहिं पुछबो आहे न छा पचाइण ईंदो त चवंदा आहिनि असांखे त छड़ो पाणी उॿारणु ईंदो आहे बसि ऐं उहो पाणी उॿारण बि व्यंजन जे लाइ चांहि जे लाइ न चांहि जे लाइ न सो तॾहिं मां इन करे त तव्हांखे हिते विहारियो आहे त तव्हां उन्हनि मर्दनि खे सेखारियो त चांहि बि तयारु करणु खपे बिल्कुलु बिल्कुलु चांहि तयारु थी थिए तव्हांखे पेश कबी ठीकु आहे सो चांहि जा मुंतज़िर आहियूं जेसिताईं असां कचेरी खे अॻिते वधायूं बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे सो असां कचेरी खे बिल्कुलु अॻिते वधाईंदासीं तव्हांजी माशाल्लाह जेतिरा बि कलाम हूंदा आहिनि कंपोज़ केरु कंदो आहे कंपोज़र केरु आहे तक़रीबन बाबा साईं कंपोज़ पाण कंदा ऐं उन्हनि धुननि में मूं बि कंपोज़ कई आहे कुझु कंदा आहियूं कुझु हलियल धुननि में ॻाईंदा आहियूं ठीकु अच्छा भला सिर्फ़ु लाइव ई ॻाईंदा आहियो या रिकॉर्ड बि कराईंदा आहियो जीअं तव्हांजो कमु थींदो मतलब रिकॉर्डिंग कुछ एल्बम वगैरह सूफ़ी कलामन जा या जो लाज़िम आहे FM चैनल TV चैनल से प्ले करण में कम अचंदा सो केतिरा एल्बम हिन महिल ताईं रिकॉर्ड थिया आहिनि बाबा साईं जा एल्बम खोड़ रिकॉर्ड थिया आहिनि बाबा साईं विसाल खे अञा थोरो थियो आहे अञा पंहिंजो ज़ाती एल्बम न करायो आहे अच्छा अञा न करायो हा न अञा बाबा साईं खे 6-7 महीना थिया आहिनि बाक़ी रेडियो ते प्रोग्राम कयो आहे अंदरूनी सिंध में प्रोग्राम कयां पियो बाक़ी एल्बम न कया अथनि सही सो मोटर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं पर हिकिड़ो ब्रेक आहे सो व्यूअर्स बल्कि कलाम आहे सो कलाम ॿुधंदासीं कलाम खां पोइ वरी असां चाहींदासीं त ब्रेक न वधूं सो छो जो अॼु तव्हां हिते मौजूदु आहे असां चाहींदासीं त वधि में वधि कलाम ॿुधूं अव्हां खां सो हाणे कहिड़ो कलाम पेश मंठा फ़क़ीर जो कलाम आहे मुंहिंजो मन मस्तान कहिड़ो सजण जी सूरत आहे जी
आयो इश्क अजल पकोड़े वजूद खे काबू कया कुल वद डुक जो वजूद में पिरे वर तो बुल कयो कुर्ब कतो मंथार महबूबन जे आहे अजीबन जी मुखे मोहो होल पिराज बजा हीरे मंज हशाम कारो आहे कल्ब में जी करबला वारी काम मन अदब माताम मंथार महबूबन जो मुझो मन मस्तान मुझो मन मस्तान मुझो मन कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत मुझो मन मस्तान मुझो मन मस्तान मुझो मन मस्तान जुल्फ सजण जा खूनी ज़ोरावर जुल्फ सजण जा खूनी ज़ोरावर कजल पिरिया जा कान कजल पिरिया जा कजल पिरिया जा कान कजल पिरिया कान ओ कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत मुझो मन मस्तान मुझो मन मस्तान ओ पिरियन काना परपथ गोल पिरियन काना परपथ गोल ओ पिरियन काना परपथ गोल परपथ गोल फिर है कयस बैरान फिर है कयस बैरान कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत मुझो मन मस्तान मुझो मन मस्तान मुझो मन मस्तान मुझो मन मस्तान लाए महबूबन हिय मन ठार लाए महबूबन मन ठार लाए महबूबन हिय मन ठार लाए महबूबन हिय मन ठार हाणवते हैरान हाणवते हैरान हाणवते हैरान कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत कहिड़ो सजण जी सूरत मुझो मन मस्तान मुझो मन मस्तान मुझो मन ताज़ो ताज़ो कलाम गायो त दिली थोड़ी खुशकी थी तंहिंजे करे चांहि
नेस्ले वारनि जी पर नेस्ले एवरीडे जी चाय आहे तव्हां महिमाननि खे पेश कयो असां हिकिड़ो ब्रेक वठी वठूं भले तव्हां जेसिताईं ब्रेक वठो सो व्यूअर्स टाइम आहे हिते हिकिड़ी शॉर्ट ब्रेक जो सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं मिलूं था ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूअर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं सो असां सां गॾु सूफ़ी सुंग मौजूदु आहे उमेद कयां थी त अॼोको प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि अची रहियो हूंदो अव्हांजो फीडबैक अव्हां बिल्कुलु ॾींदो सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते अव्हां ॿुधाइजो त अॼोको प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो सो नेस्ले एवरीडे जी चांहि असांजे महिमाननि ताईं पहुची चुकी आहे माशाल्लाह के ॾाढी भली चांहि तव्हां ठाहींदा आहियो ऐं सॼो कमाल नेस्ले एवरीडे जो पक्का आहे न हा मुंहिंजो न नेस्ले एवरीडे वारा अगरि जे असांखे 10 रुपए जो शाशे न ॾियनि त असां एॾी भली चांहि न ठाहे सघूं तॾहिं त ॾिसो बणाए थी ख़ासि मिक्स चांहि बिल्कुलु ऐं हिन जो ॾिसो लिखियलु बि आहे साम्हूं बनाए ख़ासि मिक्स चांहि नेस्ले एवरीडे सो बहितरीनु चांहि माशाल्लाह ऐं तव्हां ॿी बि तयारु करे सघो था छो जो चांहि एतिरी सुठी हूंदी आहे महिमान चाहींदा आहिनि 2 कप पियो असां मां बिल्कुलु तयारु वेठो आहियां तव्हांजो प्रोग्राम हलंदो रहंदो चांहि तयारु थींदी रहे वाह वाह इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे अच्छा अव्हां खां हिकिड़ो ख़ासि सवाल मां करणु चाहींदसि छो जो अॼोके दौर में मौसीक़ी विरहाइजी वई आहे बल्कि टुकरनि में मां चवंदसि तक़सीम थी वई आहे न सुर आहे न हुन में ताल आहे कुझु बि कोन आहे तव्हांजे ख़्याल में सूफ़ी कलाम खे ॻाइणु केतिरो मुश्किल हूंदो आहे जेको सूफ़ी रंग ॻाए थो उन लाइ त आसान आहे बाक़ी ॿिए खे त ॾुखियो लॻंदो पर हीअ थोरो डिफिकल्ट ॾुखियो आहे पंहिंजे घर सूफ़ी रंग खे ॻाइण खां पहिरीं सम्झणु सही छो लिखियलु शइ ॻाए त सभु को वञे थो पर पहिरीं उनजी गहराई में वञिजे त असुलु उन्हनि फ़क़ीरनि दरवेशनि जो मैसेज आहे छा उहो मैसेज जेसिताईं असां सिंध में न पुॼाईंदासीं तेसिताईं इंसानियत जो दर्शन हलंदो हीउ मैसेज जॾहिं माण्हुनि ताईं पुॼंदो त उन्हनि खे हक़ीक़त जी ख़बर पवंदी त बुज़ुर्गनि दरवेशनि चयो छा आहे सूफ़ी जो असुलु मैसेज इहो आहे पंहिंजो पहिरीं पंहिंजो पाण खे अंदर में झाती पाए ॾिसजे त आऊं छा आहियां हर शइ हर मसालो हल थी वेंदो पहिरीं पंहिंजो पाण खे सुञाणो सही सो जेकॾहिं को रागी ख़ासि करे जेकॾहिं को सूफ़ी कलाम ॻाइणु चाहे थो छो जो अॼुकल्ह सूफ़ी ॾे माण्हू घणो पिया अचनि त हर कंहिं फ़नकार जी कोशिशि आहे त सूफ़ी कलाम ॻाए पर लाज़िम आहे वरी इंसाफ़ बि ज़रूरी आहे सो इन लाइ असां इहो सुवालु तव्हांखे पुछो जेके नवां असांखे मतिलबु ईंदड़ जेके रागी आहिनि उहे ॾिसनि पिया त उन्हनि खे बि ख़बर पए त सूफ़ी कलाम खे ॻाइण जे लाइ कहिड़ियुनि शयुनि जी अशद ज़रूरत हूंदी आहे जीअं माण्हू मद्देनज़र रखे त बहितरीनु सूफ़ी कलाम ॻाए सघे थो जी न उहो नओं को नौजवान जेको हिन पासे अचणु चाहे थो इहो सूफ़ी रंग ॻाए थो अचण खां पोइ ऑटोमेटिक हुनखे इहा ख़बर पइजी वेंदी जॾहिं ॻाईंदो तॾहिं उहो समाइजी वेंदी जान में इहा शइ ऑटोमेटिक वाह वाह तमामु सुठी ॻाल्हि सो हिकिड़ो कलाम ॿुधणु चाहींदासीं कहिड़ो कलाम पेश कलाम बाबा साईं जो कलाम आहे त यार के दीदार में दिल मेरा पागिल हुआ एक झलक से आशिकों में दम बदम दाखिल हुआ वाह 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 बिस्मिल्लाह दिया दिल पर दुंग शराब का मुझको नहीं मालूम था मुझको नहीं मालूम था जायका जरा अज़ाब का वही प्याला आप हयाती वही प्याला आप हयाती आप हयात के आप का दिल की नैनों से हम देखा
संकेताब मुख मुनवर महताबी, मुख मुनवर महताबी, उसमें असर आफताब का। विसर गया लेखा जोड़ हिसाब। हो ज्ञान अकुली गुमराह सलूक सवाल जवाब का। इस गत मेरा दीदार था वही खूब रास्ता ख्वाब का। वो यार के दीदार में है दिल मेरा पागल हुआ, यार के दीदार में है दिल मेरा पागल हुआ, यार के दीदार में है दिल मेरा पागल हुआ। एक झलक से आशिक घूमे, एक झलक से आशिक है, एक झलक से आशिकों में दम बदम दाखिल हुआ। यार के दीदार दिल मेरा पागल हुआ। हैरान में जो रह गया, हैरान में जो रह गया, हैरान में जो रह गया, उसे देखते ही देखते, हैरान में जो रह गया, हैरान में जो रह गया, उसे देखते ही देखते, जिस इश्क में हम गुम होया, जिस इश्क में हम गुम होया, उस इश्क में कामिल हुआ। यार मेरा पागल हुआ, यार पागल। एक झलक से आशिकों में, एक झलक से आशिक है, एक झलक से आशिकों में दम बदम दाखिल हुआ। यार के दीदार में दिल मेरा पागल हुआ, यार के दीदार दिल मेरा पागल हुआ। मूतु कबलल अंत मूतु, मूतु कबलल अंत, है मूतु कबल अंत ए जीना मेरा इस तरह, मूतु कबल अंत है मूतु कबलल अंत ओ जीना मेरा इस तरह। ना जानता कोई मुझे, ना जानता कोई मुझे, जब इश्क ये हासिल हुआ। यार के दीदार में दिल मेरा पागल हुआ, यार के दीदार में दिल मेरा पागल हुआ। एक झलक से आशिकों में, एक झलक से आशिकों में, एक झलक से आशिकों में दम बदम दाखिल हुआ। यार के दीदार में है दिल मेरा पागल हुआ, यार के दीदार में है दिल मेरा पागल हुआ। बस जा बजा है जमाल वो, बस जा बजा है जमाल वो, बस जा बजा है जमाल वो। मैं किसकी परवाह क्यों करूं, जा बजा है जमाल वो, बस जा बजा है जमाल वो। मैं किसकी
आशिकों में एक झलक दे, रहरा एक झलक दे, आशिकों में दम दम दाखिल हुआ यार के दीदार में, दिल मेरा पागल हुआ यार के दीदार में, दिल मेरा पागल हुआ। माशाल्लाह तव्हांजी सिलेक्शन एतिरी ज़बरदस्त आहे जो अॼु दिलि पहिरियों भेरो चए पई त ख़ामोश थी छोकिरी सिर्फ़ु ॿुध यकीन कयो ईमानदारी जी ॻाल्हि आहे ऐं हिकिड़ो पंहिंजो पोषण जेतिरी ख़ूबसूरती सां तव्हां परफॉर्म कयो पिया कंहिं महिल मुंहिंजो हेॾे ध्यानु वञे पियो कंहिं महिल हेॾे वञे पियो इंतिख़ाबु करणु के टिनी मां त केरु माशाल्लाह सुठो थो ॻाए केरु नथो ॻाए इलाही मुश्किल आहे माशाल्लाह लाजवाब आहियो बेमिसाल आहियो ऐं इलाही बहितरीनु अंदाज़ आहे मतिलबु एतिरो तव्हांजे आवाज़ में जादू आहे कशिश आहे दर्द आहे माण्हू जो रूह कढी छॾे ऐं ईमानदारी जी ॻाल्हि आहे सची थी ॿुधायां माशाल्लाह ऐं उहे बि आहे त सूफ़ी कलाम खे तव्हां सही चयो त सम्झी जेसिताईं तव्हां नथा ॻायो तेसिताईं को फ़ाइदो न आहे ऐं जेका सम्झ तव्हां वटि आहे उहा हिन महिल ताईं मां कंहिं में न ॾिठी आहे ईमानदारी ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु तव्हांजो अंदाज़ आहे नेक तमन्नाऊं तव्हां सां गॾाइण जे लाइ करे अञा वधीक तव्हां सुठो ॻायो अञा वधीक तव्हां असांजे मुल्क जो नालो रोशन कयो ऐं तव्हां चयो त हाणे तव्हां अञा मस इंडिविजुअल ॻाइणु शुरू कयो आहे माशाल्लाह बहितरीनु सो अकेले ॻाईंदे केतिरो अर्सो थियो आहे तव्हांखे बाबा साईं मतिलबु त बाबा साईं सां गॾु हाँ बाबा साईं सां गॾु त मां तक़रीबन 20-25 साल थिया आहिनि जीअं मैट्रिक जी दुनिया खां फारिग थियुसि त बाबा साईं पाण सां गॾु खयूं जीअं अधे वारा ॻाइनि था मां गॾु ॻाईंदुसि जगतार ते तव्हां पुराणी सीरीज़ ॾिसंदव त मां साइड में बाबा सां गॾु ॻायां माशाल्लाह बहरहाल बाबा साईं जो ओचितो विसाल थियो 21 रमज़ान ते पोइ बाबा साईं मूंखे बाबा साईं जो 21 रमज़ान ते विसाल थियो 19 तारीख़ पूरे ॻोठ खे घुराए बाबा साईं वसीयतनामो जारी कयो त मां 21 तारीख़ वञा पियो ऐं मूंखे चई बाबा साईं मां तव्हां सां गॾु आहियां ऐं तव्हां घबराइजो न तव्हां तयारु आहियो हा बाबा साईं पोइ बाबा साईं जीअं विसाल थियो 40 चैलम खां मूं पहिरियों चैलम 40 करण खां पोइ पहिरियों प्रोग्राम मूं हैदराबाद रेडियो ते कयो ऐं उन खां पोइ कल्चर डिपार्टमेंट जा काफ़ी प्रोग्राम कया अथमि अंदरूनी सिंध में कयां पियो माशाल्लाह सुठी मोटी पहिरियों भेरो बाबा खां बिना ॻाइणु केतिरो मुश्किल हुयो मुश्किल त लॻो एतिरो त मां पहिरीं त बर्दाश्त न पियो करे सघां जॾहिं पहिरियों दफ़ो मां रेडियो ते आयुसि बाबा साईं खां विसाल खां पोइ जॾहिं पहिरियों दफ़ो रेडियो वारनि मूंखे कॉल कई त जॾहिं मां पहुतुसि त उते जेको डायरेक्टर हुयो उन्हनि चयो त फ़क़ीर साईं खे स्टूडियो में वठी वञो उन्हनि चयो त भला ऑडिशन वठूं त डायरेक्टर साहिबु चयो त कंहिंखां ऑडिशन वठंदो फ़क़ीर साईं जा फर्ज़ जमाल साईं जा रिकॉर्डिंग कयो मुंहिंजी दिलि ख़ुशी थी त हिकु नए फ़नकार लाइ ऑडिशन बि ज़रूरी आहे पर मूंखे डायरेक्ट अंदरि वठी विया स्टूडियो हॉल में मुंहिंजो रिकॉर्ड थिया 4 ॿोल मूंखे थोरो अजीब त लॻो बाबा साईं खां मुश्किल हुयो त बि मूंखे ॻोड़ा बि ॻढ़नि पिया बाबा साईं खां पोइ पहिरियों दफ़ो जेको आहे सो मां अकेले ॻायो उहो कहिड़ो कलाम हुयो जेको बाबा साईं रेडियो में रिकॉर्ड करायो पहिरियों भेरो अकेले ॻायो उन में रेडियो ते मूं पहिरियों रिकॉर्ड करायो त हिते अणॼाण छा ॼाण निरालो शान सूफ़ीअ जो सभ खां पहिरियों जेको कलाम आहे हिते पेश कयो हो रेडियो ते रिकॉर्ड थियो जी अच्छा हाणे छा करे तव्हांजा फर्ज़ंद बि आहिनि वरी माशाल्लाह मां पढ़ाइण जे शोबे सां बि मुंसलिक आहियो सो हाणे जेको ही पैगाम आहे सूफ़ी पैगाम इनखे असांजी यूथ ताईं डिलीवर कयो पिया या सिर्फ़ु ही ॻाइण ताईं महदूद आहे न ईअं कोन्हे आवाम ताईं पुॼायूं था बाक़ाइदे उहो त ॻाइण जे वसीले ते लाज़िम आहे तव्हां ॿुधायो था पर जेके नंढड़ा बालिकड़ा आहिनि जेके ॿार आहिनि उनखे लाज़िम आहे त हिकिड़ी सुठी तरबियत जी ज़रूरत आहे जी सो उन्हनि खे मां कीअं था मुंतकिल कयो उन्हनि खे उते असांजे स्कूल में बि जेको आहे सो ज़ाहिर जिते मां पढ़ाईंदो आहियां ड्यूटी आहे उते बि ॿार मूंखे ॾिसनि था ऐं उहो चवनि था उस्ताद साईं असां तव्हांखे राति टीवी ते ॾिठो हाणे बि ॾिसंदा हूंदा ज़ाहिर आहे हाणे बि ॾिसंदा हाणे त ख़ैर स्कूल जो टाइम आहे पर पेपरनि जे करे कुझु स्कूलनि खे हाणे मोकिलियो थी वियो थी सघे थो त तव्हां ॿार आहिनि महिल ॾिसंदा हुजो उते जेको बाबा साईं जो मेखानो आहे उते राग वैराग थिए थो नंढड़ा अचनि था ॿुधनि था ॻाइनि था असां गॾु वेहनि था माशाल्लाह इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे जो असांजा जेके नंढड़ा आहिनि ॿार हाणे उहे बि हिन फील्ड में अचनि पिया सो ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं कलाम जे सिलसिले खे बि अॻिते कंटिन्यू कंदासीं बट व्यूवर्स टाइम आहे हिते हिकिड़ी शॉर्ट ब्रेक जो सो ब्रेक न वधंदासीं सो काॾे बि न वञिजो ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूवर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं फिर ॿीहर अवां सभिनी खे भली कार चवंदासीं ऐं उमेद कयां थी छो जो मूंखे हीउ प्रोग्राम पर्सनली ॾाढो पसंदि अचे पियो छो जो माशाल्लाह अहिड़ा ज़बरदस्त आवाज़ असां वटि मौजूदु आहिनि उमेद कयां थी त हीउ प्रोग्राम अवां सभिनी खे बि तमामु घणो पसंदि अची रहियो हूंदो सो इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं काई शइ तव्हांखे पसंदि अचे थी त सम्झण जी बि कोशिशि कंदा कयो छो जो सूफ़ीज़म ऐं सूफ़ी ॻाल्हि जी जेकॾहिं असां ॻाल्हि था कयूं त उन में इलाही कुझु आहे जेकॾहिं तव्हां उनखे सम्झण जी कोशिशि कयो यकीन कयो पूरी
पूरी ज़िंदगी तव्हांखे हिकिड़े जुमिले में मिली सघे थी बल्कि ईअं मां चवां त हिकिड़े लफ़्ज़ में तव्हां जेकॾहिं पूरी ज़िंदगी खे ॻोल्हण जी कोशिशि कयो त तव्हांखे मिली सघे थी असांजा जेतिरा सूफ़ी शाइर आहिनि जेतिरा सूफ़ी असांजा आर्टिस्ट आहिनि माशाल्लाह उन्हनि जी कोशिशि आहे तव्हां ताईं उन पैगाम खे पहुचायूं पर अॼु बि वॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजे स्कूलनि ताईं इहो पैगाम कोन पहुतो आहे छो जो लाज़िम आहे तरबियत हिकिड़ी त घर खां स्टार्ट थिए थी ॿी स्कूल खां स्टार्ट थिए थी त माउ पीउ बि अॼुकल्ह पंहिंजे मसरूफ़ियतुनि में एतिरा घणा मसरूफ़ आहिनि जो ॿारनि लाइ उन्हनि वटि बि वक़्तु कोन आहे वरी जेकॾहिं ॿार स्कूल ताईं पहुचे थो त उहा बि अॼुकल्ह बसि अंग्रेज़ीअ ते जेको फोकस आहे उन ते तबाह करे छॾियो आहे पूरे मां सम्झां थी त तरबियत जेका पहिरें ज़माने में थींदी हुई हाणे उहो कुझु बि कोन आहे हाणे बसि हिकिड़ी तरबियत रहिजी वई आहे त ॿार खे अंग्रेज़ी अचे जेकॾहिं अंग्रेज़ी अची थी वञे त पोइ बसि सभु कुझु आहे ॿार सभु कुझु हासिलु करे वरितो ॿार खे सुठी नौकिरी बि मिली वेंदी उहो सुठी मंज़िल ते बि पहुची वेंदो पर जेकॾहिं सुठो इंसानु आहे त उनजी जेका वैल्यू आहे ख़बर न आहे छो असां इंसाननि ई डाउन कई आहे त बराए महिरबानी इंसानियत खे बचायो इंसानियत खे मारींदो हालतूं तव्हांजे साम्हूं आहिनि सो सूफ़ीज़म हिकिड़ी अहिड़ी दुनिया आहे जंहिंमें इंसानियत आहे जंहिंमें इंसानियत जो दर्स आहे जंहिंमें हक़ जी ॻाल्हि आहे जंहिंमें इंसान जी जेका वैल्यू आहे इंसान जी जेका हैसियत आहे उन जी ॻाल्हि आहे सो जेको इंसानु पंहिंजे हैसियत खे नथो सुञाणे सघे उहो दुनिया जी हैसियत खे कॾहिं नथो तस्लीम करे सघे सो ज़रूरी आहे त तव्हां उन पैगाम जे अंदरि वञो उन पैगाम खे पाण ते हावी कयो ऐं उनखां पोइ मां सम्झण जी कोशिशि कयो त तव्हां छा आहियो तव्हां जेकॾहिं इन ॻाल्हि खे सम्झो त तव्हां छा आहियो केरु आहियो तव्हांजो वजूद तव्हांजे वजूद जी अहमियत कहिड़ी आहे त यकीन कयो दुनिया जी अहमियत तव्हांखे ऑटोमेटिकली ख़बर पइजी वेंदी इहो ई सूफ़ियुनि जो पैगाम आहे सूफ़े जे लाइ को दीन कोन आहे को धर्म कोन आहे हिकिड़ो ई मज़हब आहे उहो आहे इंसानियत ऐं इंसानियत ई सभ खां वॾो धर्म आहे सो ॻाल्हि ॿोल्हि खे असां बिल्कुलु कंटिन्यू कंदासीं पर असां सां गॾु जेको सूफ़ी सॉन्ग मौजूदु आहे मां चाहींदसि छा करे तव्हांजो आवाज़ु एतिरो बहितरीनु आहे ऐं माशाल्लाह स्टाइल एतिरो लाजवाब आहे मां चाहींदसि अॼु कलाम वधि में वधि ॿुधो सो हाणे कहिड़ो कलाम पेश करणु चाहियो अॼु पिरियन पाता पिरतों पेर उहे पेर चुमा पेज़ार चुमा माशाल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह
वठ टुक जो वजूद में बिरहे वरतो बुल कयो कुर्ब कतुल मंठार महबूबन जे अज पिरियन पाता वो पिरतों पेर अज पिरियन पाता पिरतों पेर वो पेर चुमा पेदार चुमा वो पेर चुमा पेदार अज पिरियन पाता पिरतों पेर अज पिरतों पेर वो पेर चुमा पेदार चुमा ओहे पेर चुमा पेदार चुमा अज पिरियन पाता आया पान पिरी जितना पेर भरे ओ जिन सैरन ता सब सैर करे ओ सरसा हो सदक तितना सैरन ता सरसा हो सदक तितना सैरन ता ओहे सैर चुमा सवार ओहे सैर चुमा सवार अज पिरियन पा पिरतों पेर अज पिरियन पा पिरतों पेर ओहे पेर चुमा पेदार चुमा ओहे पेर चुमा पेदार चुमा अज पिरियन पाता ओ अजी मूसा मिली मन थार थिया ओ हर जाए हुसन हुबकार दिया हाय हुई हुबजिए में फेर घणी हुई हुबजिए में फेर घणी उहा हेर चुमा हुबकार उहा हेर चुमा हुबकार अज पिरियन है पिरतों पेर अज पिरियन पाता पिरतों पेर ओहे पेर चुमा पेदार चुमा ओहे पेर चुमा पेदार चुमा अज पिरियन पाता ओ बेही महदत जावा पार कयाऊं ओ वाह वाह भली भुणकार कयाऊं ओ उहे मुते भलाई जा फेर थिया उहे मुते भलाई जा फेर थिया उहे फेर चुमा भुणकार चुमा उहा फेर चुमा भुणकार चुमा अज पिरियन पाहत पिरतों पेर अज सोहणन पाता पिरतों पेर ओह पेर चुमा पेदार चुमा ओह पेर चुमा पेदार चुमा अज पिरियन पाता
बेजार ओहे तेरे जुबां बेकार अज तमाम बेहतरीन ज़बरदस्त। अच्छा माशाल्लाह मुल्क खां ॿाहिरि करे विया आहियो खोड़ बाबा परफॉर्म करण, उते माण्हू कीअं था हिन पैगाम खे सम्झनि? ॾाढो बहितरीन बाबा साईं सां गॾु मां तक़रीबन 7-8 मुल्क 2 दफ़ा अमेरिका तुर्की लंडन जर्मन माशाल्लाह हा बाबा साईं वॾनि मुल्कनि में हा इलाही उते ॾाढो उन्हनि एंजॉय कयो ऐं असांजी ॿोली भले न पिया सम्झनि पर असांजे रिदम ते इन सुंग ते मस्तु मस्तु हा एतिरो दाद पिया ॾियनि ॾाढो ज़बरदस्त। हाणे बाबा साईं विसाल खां पहिरीं तुर्की आयासीं मौलाना जलालुद्दीन रूमी जी वरसी ते माशाल्लाह बहितरीन उते परफॉर्मेंस बाबा साईं कई ग्रेट ज़बरदस्त। छो जो लंदन अमेरिका में त कुझु मां छो जो लाज़िम आहे असांजी ॿोली नथा सम्झनि उते, लेकिन उर्दू स्पीकिंग रहनि था या इवन अंग्रेज़ रहनि था त लाज़िम आहे असांजी सिंधी ॿोली इलाही घणी डिफिकल्ट आहे। एतिरो सम्झनि पिया जेको आहे जेको हीउ ॻाइनि पिया हीउ इन गेड़ू वेस खां हिन में दर्स हक़ीक़त जो ज़रूरु आहे एतिरो सम्झनि पिया जेका शइ आहे हले पई इन में दर्स आहे इंसानियत जो ॿोली न पिया सम्झनि पर हू इहो महसूसु कनि पिया त इहो दर्स जेको आहे सो अलाह वारनि जो दरवेश आहे दर्स आहे हक़ीक़त जो पैगाम आहे। ठीकु माशाल्लाह इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं सिर्फ़ु अव्हांजो इहो ई एक्सपीरियंस कोन आहे पर इन खां अलावा बि काफ़ी अहिड़ा सूफ़ी फ़नकार विया आहिनि ॿाहिरिनि मुल्कनि में जिन खे तमामु घणी पज़ीराई मिली आहे। यकीन कयो मां हैरान हमेशह रहिजी वेंदी आहियां त असांजी ॿोली नथा सम्झनि पर उन जे बावजूदि जेके असांजे सुर खे सम्झनि था इहा मुंहिंजे ख़्याल में त असांजे सूफ़ियुनि जी बि कामयाबी आहे ऐं असांजा जेके अव्हां जहिड़ा रागी आहिनि उन्हनि जी बि कामयाबी आहे त माशाल्लाह उन्हनि जे आवाज़ खे उन्हनि जे अंदाज़ खे सम्झी करे हू मस्तु थी वञनि था। अने के छो जो ॻोठाणनि इलाइक़नि में त हिननि खे ॾाढो ॿुधो वेंदो आहे। बसि हाणे हिननि जो जेको रंग आहे इहो हक़ीक़त में त कंहिं माण्हू खे सम्झ हर को माण्हू सम्झी नथो सघे छो जो ही गहराई में ॻाइनि था न हिननि जो राब्तो रहे थो अलाह सां त उनखे सम्झणु वॾी ॾुखी ॻाल्हि आहे पर जेके सम्झी थो वञे वॾी ॻाल्हि। सही ऐं ॿी ॻाल्हि त असांजा जेके साज़ आहिनि उहे बि ॾिसो दुनिया में तव्हांखे नथा मिलनि ऐं वॼाइण ओतिरा ई ॾुखिया आहिनि। इन हवाले सां तव्हांजी छा राय आहे? जी जे बेंजो आहे जी यकतारो आहे इहे ख़ासि करे सिंध जा साज़ आहिनि यकतारो जो मक़सदु आहे त मां हिकिड़ी तार यकतारो जंहिंमें ज़िक्र ई अलाह जो आहे तूं ई तूं ऐं इहो थोरो ॾुखियो साज़ आहे बेंजो ॾुखियो आहे हा इहो ॾुखियो आहे इहो सवलो आहे पर इहे आहिनि सिंध जा ढोलक यकतारो बाजो हारमोनियम इहे सिस्टम सही। ऐं ॿियो असांजो जेको फोक रंग आहे उहो बि दुनिया में किथे नथो मिले भले असां जेकॾहिं इंडिया जी ॻाल्हि कयूं हालांकि तमामु वॾो मुल्क आहे मौसीक़ीअ जी पूरी दुनिया आहे पर जेका शइ असां वटि आहे उहा शायदि उन्हनि वटि कोन आहे। इहो ई कारण आहे त उहे असांजी मौसीक़ी खे अञा वधीक पसंदि कनि था छो जो असां वटि इलाही मुश्किल आवाज़ आहिनि मुश्किल साज़ आहिनि हर शइ इलाही मुश्किल आहे पर इंसाफ़ करण वारा माशाल्लाह कमाल आहिनि। सो व्यूअर्स टाइम आहे हिते हिकिड़ी मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं रहिजो असां सां गॾु ॾिसंदा रहिजो सिंध टीवी। मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो असां वापसि अची चुका आहियूं सो ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू करण खां पहिरियों मां चाहींदसि छो जो प्रोग्राम जो ही लास्ट ब्रेक आहे ऐं असां वटि बसि थोरो ई टाइम आहे त मां चाहींदसि हिन थोरे वक़्त खे असां अञा वधीक ख़ासि ठाहियूं सो अव्हां खां हिकिड़ो कलाम ॿुधणु चाहींदासीं सो कहिड़ो कलाम पेश कंदो? कलाम बाबा साईं शाइरी जो आहे सूफ़ी साथ सुञाणणु हर कंहिं जो कमु न आहे है वाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जी। ज़िक्र कन ज़ात जो न खाली दम खण ज़ाहिर बातुन शरीयत जा जेका अमल अदा कन हो जमाल फ़कीर जन कॾहिं कज़ा कोन कयो।
ज़हन निदोरे खे कनन ने होड़े नाबूद जमाल फ़कीर जिन वट सदा हक मौजूद सलाम ऐं सजूद कन हरदम हादी अगियां सुञातो मज़हब इन्ही माना खां गूंगो ऐं मातो सुमुल बुकमुन उमियुन सेथिया जतन न जातो पेवंद न थन पिरिया सां थन नफ्स खां नातो हो जान न चल जिन पातो जिन लाह कयो पंहिंजे नफ्स खे ओ सूफी साप सुञाणण सूफी साप सुञाणण सूफी साप सूफी साप सुञाणण सूफी साप सुञाणण सूफी साप सुञाण हर कंहिंजो कम नाहे सूफी साप सुञाण हर कंहिंजो कम नाहे सूफी साप सूफी साप सुञाणण सूफी साप सुञाणण सूफी साप सुञाण सूफी साप सूफी साप सुञाण हर कंहिंजो कम नाहे सूफी साप हर कंहिंजो कम नाहे सूफी साप सुञाण सिर जो आसरो लाहे पंहिंजो वजूद विञाए सिर जो आसरो लाहे पंहिंजो वजूद विञाए सिर जो आसरो लाहे पंहिंजो वजूद विञाए हो ॾाढो दुखियो आहे ॾाढो दुखियो आहे ॾाढो दुखियो ॾाढो दुखियो आहे ॾाढो दुखियो आहे ॾाढो दुखियो आहे उन महबूब खे मारण सूफी सूफी साप सुञाण 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 हर कंहिंजो कम नाहे सूफी साप सुञाण हर कंहिंजो कम नाहे सूफी साप सुञाण राती थिया से तमुलाकी पक्की लमुझे राती थिया से तमुलाकी पक्की लमुझे राती थिया से तमुलाकी पक्की लमुझे राती थिया से तमुलाकी पाए अंदर में झाती 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 इहो तस्वर आनन सूफी साप इहो तस्वर आनन सूफी साप सूफी साप सूफी साप सुञाणन सूफी साप सूफी साप सुञाणन सूफी साप सुञाणन सूफी साप सुञाणन हर कंहिंजो कम नाहे सूफी साप सुञाण हर कंहिंजो कम नाहे सूफी साप सुञाण खणन दम कोन खाली उहे जमाल जलाली खणन दम कोन खाली उहे जमाल जलाली खणन दम कोन खाली हो सूफी रमज़ निराली 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 सूफी
मुश्किल आहे ॼाणण सूफ़ी साफ़ सुञाण मुश्किल आहे ॼाणण सूफ़ी साफ़ सुञाण सूफ़ी साफ़ सुञाण सूफ़ी साफ़ सुञाण सूफ़ी साफ़ सुञाण हर कंहिंजो कम नाहे सूफ़ी साफ़ सुञाण हर कंहिंजो कम नाहे साफ़ सुञाण कंहिंजो कमु न आहे सूफ़ी साफ़ सुञाणे थो तसौफ़ जो जेको रंग सूफ़ी तारी करे विया आहिनि इंसाननि ते यकीन कयो बेमिसाल आहे सो वजदानियत हिन कलाम में महसूस थी ऐं वाकई सूफ़ी सुञाणे सघे थो सूफ़ी तसवर जेको आहे ते माना तसवर कजे स्वाद पहिरीं त सफ़ा हुजे पाण वाह वजूद बि ऐं फे खां फना हुजे बिल्कुलु पोइ उन ॻाल्हि ते पुॼंदो सही असां कूड़े शान जे पोयूं आहियूं असां त सिगरेट पीयूं त महसूसु कयूं त इहो शान दूहे में आहे पर उहो शान कहिड़े कम जो जेको दूहे सां गॾु उॾी वञे ऐं सूफ़ियुनि जो उहो शान आहे जेको हमेशह आहे फॉरएवर आहे उनखे कंहिं शइ जी ज़रूरत कंहिं सहारे जी ज़रूरत कोन आहे उहो अहिड़ो शान आहे जेको पाण हिकिड़ो सहारो आहे इंसाननि जे लाइ सो अलाह करे त सभई इन रंग में रंगिजी वञनि दुआगो आहियूं छो जो इहो रंग जंहिं ते तारी थी वियो उहो यकीन कयो अफ़रा तफ़री खून ख़राबो जेको अॼुकल्ह माण्हू हिकु ॿिए जो दुश्मन लॻो पिया सभु शइ पाण ई ऑटोमेटिकली ख़तमु थी वञे सो अलाह करे त सभई तसौफ़ जे रंग में ऐं सूफ़ीज़म जे रंग में रंगजनि अच्छा माशाल्लाह तव्हांजी सिलेक्शन स्टार्ट खां वठी हिन महिल ताईं मूंखे ॾाढी पसंदि आई सो सिलेक्शन केरु कंदो आहे पाण कई आहे ऐं कीअं कंदा आहियो जॾहिं टाइम वरितोसीं पोइ किताबु खोलियासीं सोचियोसीं छा छा ॻाइणो आहे पोइ इन अंदाज़ में सोचियोसीं हीअ पहिरीं हुजे पोइ हीअ हुजे पोइ हीअ हुजे पोइ इहा सिलेक्शन मूं पाण कई आहे सही अच्छा हूअं माशाल्लाह एतिरा प्रोग्राम सां न थींदा आहिनि लाज़िम आहे कॾहिं कॾहिं ऑडियंस साॻी हूंदी आहे हिकु जहिड़ा कलाम तव्हां हुते नथा ॻाए सघो एतिरा कलाम एतिरी वॾी तव्हां वटि हिकिड़ी कलेक्शन आहे सो शाइरी पढ़ंदा आहियो बाक़ाइदा हिकिड़ो फिक्स टाइम हूंदो आहे या कंहिं साथी दोस्त चयो त अदा साईं हीअ सुठी लॻंदी तव्हां हीअ ॻायो हीअ सूफ़ी कलाम आहे ईअं बि थींदो आहे काफ़ी जेके लोकल प्रोग्राम हूंदा आहिनि उन में जेके मशहूरु गीत आहिनि बाबा साईं जा पोइ जिथे बि ईंदा आहियूं चवंदा फलाणो ॿुधायो फलाणो ॿुधायो ईअं बि थिए थो ऐं किताबनि जो मुतालो फारिग टाइम में कंदा आहियूं अदा तव्हां बि ॻाल्हाए सघो था मां पाबंदी कोन आई आहे न को कर्फ्यू नाफ़िज़ कयो आहे सो तव्हां जेको चवणु चाहियो था भले दिलि खोले चयो छा पिया चवणु चाहियो यही चवणु चाहियो पियोसीं त किताबनि जो बि मुतालो कंदा आहियूं फारिग टाइम ते पढ़ंदा आहियूं फारिग टाइम मिलंदो आहे छो जो महफ़िलियूं एतिरियूं हूंदियूं आहिनि मूंखे ख़बर आहे तक़रीबन ईअं हूंदो आहे उहो कहिड़ो फारिग टाइम हूंदो आहे जेको मिलंदो आहे उन में जेको आहे मुतालो ज़रूरी आहे जेसिताईं इहा शइ पढ़ूं नथा तेसिताईं माण्हुनि ताईं कीअं पुॼायूं पहिरीं लाज़िम आहे सभ खां अहम ॻाल्हि त इहा आहे घर वारा सपोर्ट कंदा आहिनि कहिड़ी त मतिलबु तव्हां माशाल्लाह ॻायो था परफॉर्म कयो था घर में त हूंदा ई कोन अक्सर कॾहिं मुल्क खां ॿाहिरि कॾहिं शहर खां ॿाहिरि लाज़िम आहे घर वारा कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि त एतिरी दूरी न हुजे कम से कम सो इन हवाले सां घर वारा बर्दाश्त कंदा आहिनि त तव्हां बर्दाश्त करणी पवंदी कंदा आहिनि इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे छो जो घर वारनि जो जेकॾहिं साथ हुजे सपोर्ट हुजे त पोइ माण्हू इलाही कुझु करे सघे थो ऐं माशाल्लाह तव्हांजो जेको स्टाइल आहे जेको अंदाज़ आहे लाज़िम आहे कंहिंखे बि रंज त कम से कम कोन हूंदो अच्छा रियाज़त जो कहिड़ो टाइम हूंदो आहे तव्हांजो तक़रीबन फजर नमाज़ खां पोइ सुबुह वारो टाइम रेगुलर डेली मिस न आहियो कंदा ऐं किथे पंहिंजे इंस्टीट्यूट जेको आहे जी जी उते हिकिड़ो मख़सूस जॻह आहे जिते कंदा आहियूं ॿाहिरि आहियूं प्रोग्राम सां त पोइ उहो ॾींहुं मिस थी थो वञे घर आहियूं त पोइ डेली रियाज़ कंदा आहियूं सही अच्छा तव्हां वटि केतिरा ॿार आहिनि महिल सिखणु अचनि पिया जिन खे तव्हां सेखारियो पिया तक़रीबन 15-20 ॿार उते आहिनि सिखण वारा जिते मैखाने ते रियाज़ कंदा आहियूं ॿार अची वेंदा आहिनि असां बि सिखूं पिया हीअ बि मूंसां गॾु सिखनि पिया ज़ाहिर आहे सिखूं पिया छो हीअ उहो समुंड आहे जंहिंमें तव्हां हिकिड़ो फुड़ो हासिलु करण जे लाइ ज़िंदगी बिल्कुलु हक़ीक़ती आहे अच्छा अॼुकल्ह जेका जनरेशन आहे ख़ासि करे जल्दबाज़ घणी आहे जेकॾहिं फ़र्ज़ु कयो मां सिखणु ईंदमि त मां चवंदमि उस्ताद बसि एतिरो सेखारियो जो मां स्टेज ते ॻाए सघां उहो आलम आहे या वाक़ई जेको तव्हां ॻायो था जेको तव्हां वटि टैलेंट आहे माण्हू उनखे बि हासिलु करणु चाहिनि था हुजणु ईअं खपे त पहिरीं मुकमल सिखिया वठी पोइ स्टेज ते अचे सही ऐं समुंड आहे ऐं राग जो छड़ो गुज़री वेंदी आहे माण्हू जे सिखंदे सिखंदे बिल्कुलु समुंड सही चवां सो इहा बि सुठी ॻाल्हि आहे छो जो असांजी यूथ जेका आहे न ॾाढो कॾहिं कॾहिं एतिराज़ बि थींदो आहे कॾहिं कॾहिं ख़ुशी बि थींदी आहे त माशाल्लाह एतिरी एडवांस आहे पर लाज़िम आहे कुझु कमनि में जल्दबाज़ी हलंदी कोन आहे छा ख़्यालु आहे के जेकॾहिं चांहि कची तयारु करे कपनि में विझे त न चांहि कची तयारु कंदव त पोइ राग फिटी वेंदो हा न हा पोइ बेसुरो थी वेंदो न ॻाए सघंदो ईअं ई बिल्कुलु ईअं ई जे तव्हांखे सिखिया न आहे स्टेज ते वञी बीहो ख़बर पए त म्यूज़िशियन उस्ताद हुजनि जे असांजा ई सभई माशाल्लाह उस्तादनि जा उस्ताद आहिनि
त पोइ त बसि अलाह तव्हांखे बचाए सघे थो सही सही आहे या न बिल्कुलु बिल्कुलु लाज़िम आहे तव्हांखे स्केल ते हलणो पवंदो आहे पर तव्हांजी जेका पिच आहे उहा इलाही घणी आहे इलाही घणी माशाल्लाह तव्हांजी रेंज आहे सो हिन रेंज खे वधाइण जे लाइ कुझु ख़ासि तरीक़ो तव्हां न इहो कमु कुदरती आहे बाबा साईं जी आवाज़ में ईअं हूंदा माशाल्लाह हा मुंहिंजो त अञा बि घटि आहे फ़क़ीर साईं जी आवाज़ अञा बुलंद हूंदा हुआ ऐं अञा वॾा असर वारा हुआ दुआ कयो मूंखे बि तव्हां दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि इन करे त मां स्टार्ट में दुआ सां आगाज़ कयो त अव्हां सां नेक तमन्नाऊं गॾु आहिनि बल्कि पूरी टीम असांजी जो छो जो तव्हां एतिरो बहितरीनु ॻायो था त लाज़िम आहे तव्हांजे लाइ दुआऊं बि आहिनि ऐं हिकिड़ी सुठी फीलिंग सुठी कैफ़ियत बि आहे कंहिंखे तव्हां जंहिं शइ खे अॻिते खणी पिया हलो उहो जमालुद्दीन फ़क़ीर साहिबु वॾो ॻाइणो इहो उनजो फ़र्ज़ंद आहे जे हे सुठो ॻाईंदो त उनजो नालो हमेशह क़ाइमु रहंदो हमेशह क़ाइमु रहंदो इन नाले जो शान बरक़रार रखण जे लाइ लाज़िम आहे माण्हू खे महिनत करणी थी पए सो तव्हांजो जंहिं काकड़ी जे बारे में तव्हां ॿुधायो उहो केतिरो नंढड़ो आहे केतिरो वॾो आहे तक़रीबन 8 क्लास में पढ़े पियो जवान आहे माशाल्लाह ठीकु 8 क्लास ॿिए दफ़े वठी अचिबो ठीकु सो ब्रेक जो टाइम आहे ब्रेक ॾांहुं वधंदासीं ब्रेक खां पोइ असां न बल्कि वाइंड अप जो टाइम आहे माज़र सां छो जो यकीन कयो वक़्त जो अहसास ई न थियो ऐं ख़बर हुई न पई त वक़्तु कीअं पखीअ जीअं उॾामी पियो सो वॾी महिरबानी अव्हां सभिनी जी लख थोरा अव्हां जा पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो के थैंक यू सो मच ॾाढी सुठी चांहि हुई ऐं अव्हां जा बि थोरा आहे तव्हां जो ख़ासि वक़्तु तव्हां ॾिनो अॼु के प्रोग्राम खे बहितरीनु ठाहियो ऐं असांजा जेके म्यूज़िशियन हिन पासे ॾे मौजूदु आहिनि अव्हां जा बि थोरा आहे तव्हां आहियूं ऐं हमेशह ख़ुशि हुजो आबाद हुजो आख़िर में हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं ऐं व्यूअर्स उमेद कयां थी त अॼु को प्रोग्राम अव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो जेकॾहिं पसंदि आयो त पंहिंजो फीडबैक पंहिंजी राय अव्हां ॾेई सघो था सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते या सिंध टीवी जे ऑफिशियल फैन पेज ते पंहिंजी राय जेकॾहिं तव्हां ॾींदो त अञा वधीक असांजे लाइ आसानी थी वेंदी असां फ्यूचर में तव्हांजे लाइ तव्हांजे पसंदि जे मुताबिक़ प्रोग्राम्स खणी अचूं सो उमेद कयां थी त अव्हांजी जेका राय असां ताईं पहुचंदी उहा सुठी हूंदी ऐं जेकॾहिं को सवाल करणो हुजे प्रोग्राम जे हवाले सां का ॻाल्हि डिस्कस करणी हुजे अव्हां बिल्कुलु करे सघो था अव्हांखे सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते मां पाण रिप्लाई कंदी आहियां ठीकु आहे सो थैंक यू सो मच अव्हांजे साथ जे लाइ हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं मूंखे पंहिंजी मेज़बान शाज़ी करीम जिलानी ऐं पूरी टीम खे फ़िलहाल जे लाइ ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ गुड बाय एंड गॉड ब्लेस यू चीलती चल सिदड़ी आबाद हुजे हुजत हो तपनो असां कम ही हुजा पाइन पे में औ जुतियां जेही मियां असल आर्य जाम जे पले औ पे असल आर्य जाम जे पले औ पे मियां ये सारे वे ही तन के चेहन के रहा
गोडन किसकण छड़ियो जेल भर जेल चुन छड़िया त ठूठन सीठन जा सना ठूठन ठड़न छड़ियो मत सीने भर सुरना सीने सुन छड़ियो मत चपन सी चुर जा सना चपन चुरण छड़ियो मत अखियन सी जा अखियन अचना छड़ियो हो मत ज्योति सी चढ़ जा सना माहन मंच माहू थी अल्लाह मत गोठ पे गोली दिया पखल मंच पखिया थी मत बनवन वासी जा सना मिरन मंच मिरुओ थी छबर हुजायता हो तन के मत डोरा पानी जा सना चिल्ली तमिल जास मत घोरी छान जतनता जान चले जी चलड़ी अल्लाह जद जान चले जी चलड़ी ओ भी हम आरानी आल लड़ी जद जान चले जी चलड़ी अल्लाह जद जान चले जी चलड़ी ओ भी हम आरानी आल लड़ी जद जान चले जी मसागी है करबल अल्लाह है क्या मसागी करबल ओ भी हम आरानी आय लड़ी जद जान चले जान चले जी हो मुमुय के मन थारा चवेला बोला घोड़ा बहन था गल घोड़ा बहन था गल हो भी अब आरानी आय लड़ी जद जान चले जी